डिस्ट्रिक्ट रिपोर्टर कश्मीर मुर्तजा भुट्टो। ज़िले कश्मीर के कदीमी शहर बटाणी लग गौजी बंगले के नाले से 151 साल पुराणो तारीख़ी बंगलो आहे। सिंध के खूबसूरत ऐं कदीमी मागन मां ही भी एक कदीमी माग आहे। 1870 में कोर्स नाले अंग्रेजी हिन बंगले के वॾी मज़बूती ऐं खूबसूरती सां ठारायो हो। हिन दौर में हिन गौजी बंगले के इंसाफ घर नाले सां सॾियो वेंदो हो। हिन बंगले अंदर कैद खाने सां गॾु फांसी घाट भी ठहियल आहे। हिन बंगले जी खूबसूरती हिन जे हेठियां टे गोल खूबसूरत खाना आहिनि जंहिंखे ॾिसी करे अक़िल हैरान थी वञे थो ऐं हिन सारी बंगले जी मज़बूती ही टे गोल खाना आहिनि। हिन बंगले जी खूबसूरती ते हिन जे चारों तरफ़ खां रखियल खूबसूरत गैलरियूं आहिनि। कोज़िज़ इंसाफ पसंद इंसान हुयो। बंगले जी चारी तरफ़नि खां अचण वञण लाइ रस्ता ठाराइण खां पोइ चयईं आउं इंसाफ पसंद आहियां। उन लाइ हिन इंसाफ घर के चारी तरफ़नि खां रस्ता ठाराया अथमि त तव्हां जहिड़े तरफ़ खां अचण पसंद करियो। हिन इंसाफ घर में हलिया अचो ऐं अव्हां खे इंसाफ मिलंदो। ऐं हिन बंगले के कोज़िज़ दौरान कोज़िज़ दरवाजा भी कोन लॻाया हुआ जंहिंजो मक़सद इहो हो त इंसाफ जा दरवाजा कॾहिं बंद नाहिनि थींदा। कल्चरल डिपार्टमेंट जी नज़रअंदाज़ी जे बावजूद भी अॼु ताईं हिन गौजी बंगले जी खूबसूरती जो मुक़ाबलो उत्तर सिंध ऐं पंजाब जे मुल्तान ताईं का भी कदीमी जगह नथी करे सघे। अॼु भी हिन तारीख़ी बंगले जी खूबसूरती ऐं अक़िलमंदाना अॾावत के ॾिसण लाइ परे परे खां माण्हू कहीं ईंदा आहिनि। कल्चरल डिपार्टमेंट के मिनिस्टर सैयद सरदार शाह खां अपील आहे त हिन बंगले जी रिपेयरिंग जो कम कराए हिन बंगले के तफ़रीह गाह जो मर्कज़ बणायो वञे जीअं सिंध जा माण्हू पंहिंजे हिन तारीख़ी कदीमी माग खे यादि रखी सघनि।